नाज़रीन, बबलो वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि औरतूं फौत ऐं वॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इमरान मस्तोई। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी सखर सिटी पॉइंट वेझो ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर जंहिंजे नतीजे में हिकु औरत थॾे ते फोत थी वई जॾहिं त हिकु ॿार समेत ॿ ॼणा ज़ख़्मी पिया आहिनि। मक़ामी माण्हुनि पारां जेको आहे रेस्क्यू करे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फोत थियल औरत जी सुञाणप जेका हुआ बबलो जे इलाइक़े ॻोठ रुस्तम वासी 55 वरनि जी मुसमवात फरीदा ज़ाल सरवर नाइज तौर थी आहे ऐं जंहिंखे जेको आहे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फोत थियल औरत पंहिंजे पुट सां ॻोठ रुस्तम नाइज खां सखर तरफ़ वञी रही हुई त तेज़ रफ़्तार ट्रालर टकर हयो जंहिं में मुसमात फरीदा फोत थी वई ऐं जॾहिं त वकील नाइज ज़ख़्मी थी पियो आहे। जिन खे ज़ख़्मियुनि खे तुर्त इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर बैराज बंदि हुजण सबबि जेको आहे मुसाफ़िर तोड़े मक़ामी माण्हुनि खे मुश्किलातूं पेश अचनि पियूं ऐं हादसा रोज़ जा मामूल बणियल आहिनि। इंतिज़ामिया खे घुर्जे त सखर बैराज पुल जो कमु मुकमल करे शहरनि मां ऐं मक़ामी माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी इमरान, महिरबानी अव्हांजी।